No. नीलमणि गोपाल मुरलिया वाले, कृष्णा मुरलिया वाले। ओके। बाके बिहारी, कृष्ण मुरारी, बंसी बचैया, रास रचैया, गोवर्धन गिरिधारी, गिरिधारी बलिहारी, तो पे जाऊं मैं वारी, तोई मुंहिंजी नैया तारी, तोई मुंहिंजी नैया सवारी। कृष्णा अची लज रखज गिरधारी, अची पत रखज पनवारी। बोलो बांके बिहारी लाल की जय। श्री श्याम सुंदर अर्जुन खे चयो त रिथ तकिड़ो हलाए। हीअ ॻाल्हि ॿुधी अर्जुन रिथ खां हल्को रिथ खे हकालियो। मोहिनी मूर्तीअ जी मोहिनी मूर्तीअ जी सेना जॾहिं बद्री देश ऐं कंदनपुर ऐं कुंती देश पंजाब कश्मीर जे वाट खां थींदी हली, तॾहिं वाट ते सभिनी मुल्कनि जे राजाउनि अची पंहिंजा पंहिंजा मुल्कनि जूं सौगातियूं वृंदावन बिहारीअ खे अॻियां बेटा ॾिनियूं ऐं वाटारुनि उन्हनि जो दर्शन पाए उन्हनि जी स्तुति करण लॻा। त ॾिसो, जंहिंजो दर्शन ब्रह्मा जी, महादेव जी ऐं ॿिया देवताउनि खे ध्यान में बि जल्दी नथो मिले, उन जो साक्षात दर्शन असांजे अॼु वॾो भाग सां घर वेठे थियो आहे। हिन कौरवनि ऐं पांडवनि जी महाभारत कराई, पृथ्वीअ जो बोझ लाथो। जॾहिं 3 ॾींहं द्वारकापुरीअ में पहुता, तॾहिं सभई माण्हू, ज़ालूं चाहे मर्द, ॿुढा चाहे बालिक, श्री कृष्ण भॻवान जो दर्शन करे ॾाढा ख़ुशि थिया ऐं शहर में ॾाढियूं ख़ुशियूं ऐं जश्न मल्हाया विया। सूत जी चयो त हे ऋखेश्वरो, ॿिए शास्त्रनि ऐं पुराणनि पढ़ण करे घणनि ॾींहंनि में भक्ति मिले थी। जॾहिं को श्रीमद भागवत ॿुधण जी इच्छा अंदर में रखे थो, तॾहिं उन वक़्तु संदसि पापनि जा 2 हिसा थी, हिकु हिसो ॿुधण जी इच्छा करण वक़्तु, ॿियो हिसो वञण वक़्तु, टियों हिसो ॿुधण वक़्तु छुटे थो। इहे छुटी थो वञे ऐं ॿई धर्म यज्ञ विर्त आदि जी पूरी हुअण ते उन जो फल मिले थो। पर श्रीमद भागवत जेतिरा दफ़ा ॿुधे ओतिरा दफ़ा उन खे फल मिले थो। राजा युधिष्ठिर खे हिंदुस्तानपुर जी राजगद्दी मिलण ते बि श्री श्याम सुंदर जे दर्शन खां सवाइ ॿियो कुझु बि न थे वणियो। तव्हां हाणे परीक्षित जे जन्म वठण जो हाल ॿुधो। जॾहिं परीक्षित उतरा जे गर्भ मां ॿाहिरि आयो, तॾहिं हुन उन मर्ज़ीअ ते चइनी तरफ़ां अखियूं खोले ॾिठो त जो स्वरूप मूं पंहिंजे माता जे गर्भ में ॾिठो हो, सो किथे आहे। राजा युधिष्ठिर ॾाढी ख़ुशीअ सां ब्राह्मणनि ऐं जाजकनि खे संदसि इच्छा अनुसार दान ऐं दक्षिणा ॾिनी। जॾहिं राजा ज्योतिषियुनि ऐं पंडितनि खां घुराए परीक्षित जे जनम लगन जो हाल खां पुछियो, तॾहिं हुननि चयो त हे बालिक वॾो प्रतापी, बलवान, धर्मात्मा राजा थींदो। रहत खांसि वॾा सुख हासिल कंदी। तव्हांजो नालो ऐं जस इन छोकिरे जे करे चइनी तरफ़नि खां ज़्यादा पखिड़जंदो ऐं नाले वारे राजाउनि में संदसि ॻाणापो थींदो। अधर्मी पापी कलयुग जा सज़ा ॾेई प्रजा खे संतान वांगे पालींदो। पछाड़ीअ जो जॾहिं हिकिड़ी ऋखेश्वर जे पुटु उन खे श्राप ॾींदो, तॾहिं तक्षक नांग जे ॾंगण करे हुन जो गंगाजीअ जे किनारे ते देहांत थींदो। उन समय श्याम सुंदर जे चरणनि जो ध्यानु हृदय में धारे पंहिंजो तन बदन त्यागींदो। ॿियो को बि तव्हांजे कुल में अहिड़ो प्रतापी ऐं परमेश्वर जो भगत अॼु ताईं न थियो आहे। न हिन बालिक खे नंढपिण में परमेश्वर जे चरणनि ऐं भक्ति ऐं प्रीति थींदी। युधिष्ठिर ऐं ॿिया हीअ ॻाल्हि ॿुधी ॾाढा ख़ुशि थिया। राजा युधिष्ठिर राजगद्दी ऐं प्रजा जो पालन चङे नियम ऐं धर्म सां करण लॻो, पर मन में संसारी माया मोह जुदा रही रात ॾींहुं
इहा इच्छा रखंदो हो त परीक्षित वॾो थी उनखे राजगद्दी ते विहारे असां वन में वञी परमेश्वर जो भॼन ऐं सुमरन कयूं, पंहिंजो परलोक सुधारियूं। राजा युधिष्ठिर पंहिंजे चाचे धृतराष्ट्र ऐं पंहिंजी चाची गांधारीअ जे ॾाढे प्रेम सां शेवा कंदो हो, खेनि पंहिंजे माता पिता समान सम्झंदो हो, संदन सभ का आज्ञा पालन कंदो हो। मगर भीमसेन खे इहा ॻाल्हि कान वणंदी हुई। घणनि ॾींहंनि खां पोइ विदुर जी पंहिंजे तीर्थ यात्रा तां मोटी आयो। दुर्योधन जे मारिजी वञण ऐं युधिष्ठिर जे लड़ाई खटण जो अहवाल मालूम करे राजा युधिष्ठिर सां महिलात में वियो। राजा युधिष्ठिर खेसि ॾाढे आदर भाव करे चवण लॻो त असांखे पंहिंजे पुटनि वांगुरु पालियो आहे, इन करे असां तव्हांजा ॾाढा शुक्रगुज़ार आहियूं। जॾहिं दुर्योधन असां 5 भाउरनि खे लाख जे किले में बंदि करे जलाए मारियो थे, तॾहिं बि अव्हां अॻे ई अची असांखे यादि करे उन सुरंग खोटाए असांजा प्राण बचाया हुआ। उन बैदि विदुर खेसि तीर्थ यात्रा जो हाल अहवाल ॿुधायो। पोइ धृतराष्ट्र ऐं गांधारीअ सां मिलियो, खेनि ॾाढो ज्ञान ॾेई सम्झायऊं त अव्हां अञा छा लाइ संसारी माया में फाथा पिया आहियो। पोइ खेनि पाण सां अधु राति जो ई राजा युधिष्ठिर खे ॿुधाइण खां सवाइ उत्तराखंड ॾांहुं हरिद्वार तरफ़ वठी वियो। राजा युधिष्ठिर जॾहिं ॿिए ॾींहुं महिलात में आयो, खेनि उते न ॾिसी ॾाढो दुखी थियो। राज सिंहासन ते उन वीचार में उदास वेठो हो त नारद मुनि उते लंघे आयो, जंहिं खेसि ॿुधायो त हू विदुर जीअ सां गॾिजी हिमालय ते विया आहिनि, जिते हरि भॼन करे प्राण त्यागींदा। एतिरी कथा ॿुधी ऋखेश्वरन सूत जीअ खां पुछियो त विदुरजीअ खे धर्मराजा जो अवतार चवंदा आहिनि, कृपा करे इहा कथा ॿुधायो। बोलो श्री कृष्ण कन्हैया लाल की जय, सियावर रामचंद्र की जय, मोर मुकुट बंसीअ वारे की जय। शिव बोलेंगा न्यारोएंगा, बोल सदाई शिव लाल जाति चौ झूले लाल, बेराई पार सदाई सुखी सदाई शाहूकार।